दोस्तों अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल अथव? उमेद कयां पियो सभु त ठीकु ठाक हूंदा। दोस्तों मां हिन वक़्तु मौजूदु आहियां पंहिंजी स्टूडियो ते। हुते हिन वक़्तु वेठो आहियां ऐं ॾाढो हिन वक़्तु थकियल आहियां। शूटिंग ते वियल हुअसि। असांजी नई फिल्म जी रिकॉर्डिंग हुई गजगोड़ जी, जंहिंमें सीनियर अदाकार इम्तियाज़ वाग, सही निसार शाह, ॿिया काफ़ी दोस्त नवां पुराणा शामिल हुया। फिल्म जी रिकॉर्डिंग मुकमल थी चुकी आहे। तमामु जल्द यूट्यूब चैनल ते ॾिसणु न विसारिजो। ऐं दोस्तो मां चयमि त दोस्तनि सां कचहरी कयां, हाल अहिवाल कयां। काफ़ी टाइम थी वियो त मां दोस्तनि सां कचहरी न करे सघियो हुअमि। इन जे करे मूं सोचियो त दोस्तनि सां छो न कचहरी कजे। ऐं दोस्तो काफ़ी हिन वक़्तु गर्मी बि आहे। स्टूडियो ते वेठो आहियां ऐं हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो स्टोरी असांजी, जंहिंमें काफ़ी लोकेशन लॻी पई आहे, बैनर लॻा पिया आहिनि। ऐं जेको आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब कंदा हली रहंदा मैसर खे, जीअं हर रोज़ु तव्हांखे सुठा सुठा वीडियोस मिलंदा रहनि। ऐं काफ़ी टाइम थी वियो त मां पंहिंजे यूट्यूब चैनल ते वीडियो अपलोड न करे सघियो हुअमि, छो त काफ़ी अहिड़ी मजबूरी बि हूंदियूं आहिनि, कमकार पंहिंजा लॻा पिया आहिनि ऐं काफ़ी मसरूफ़ जी वजह सां मां यूट्यूब ते वीडियो अपलोड न करे सघियो हुअसि। हाणे कोशिशि कंदुमि त तव्हांखे सुठा सुठा वीडियोस ॾिसण लाइ मूं पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड कयां। हर रोज़ु कंहिं अदाकार जे फ़ोटोग्राफ़ी, कंहिं शूटिंग जे बारे में, का शूटिंग जा वीडिया, मॉडलिंग वीडिया, काफ़ी मवाद मूं वटि हूंदो आहे, उहो मां दोस्तनि लाइ पेश करे सघां। दोस्तो मां तव्हांखे गुज़ारिश कंदो त महिरबानी करे मुंहिंजो जेको यूट्यूब चैनल आहे अली रज़ा मैसर जे नाले सां, उनखे महिरबानी करे वधि में वधि सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, लाइक कंदा, जीअं मुंहिंजो हौसलो बुलंद थिए ऐं मां तव्हां लाइ वीडियोस ठाहींदो रहां। ऐं दोस्तो इंशाअल्लाह मुंहिंजो मोनिटाइज़ बि चैनल थी चुको आहे ऐं कुझु डॉलर बि मुंहिंजा ठाहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह मां डॉलर कमाईंदुमि। ऐं दोस्तनि जी सपोर्ट जी ज़रूरत आहे। जीअं दोस्त सपोर्टनि पहिरियां कई हुई मुंहिंजी, हिन वक़्तु बि करे रहिया आहिनि। अञा मां उन्हनि खे गुज़ारिश कंदो त मुंहिंजी ज़्यादा में ज़्यादा सपोर्ट कनि, जीअं मां यूट्यूब तां कुझु पैसा कमायां।